आल्तन हैदराबाद में अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं त जॉइंट एक्शन कमेटी ऑफ प्राइवेट स्कूल्स हैदराबाद डिवीज़न तरफ़ां एंटी करप्शन की मुदाख़लत ख़िलाफ़ 9 जनवरी ते स्कूलनि जी तालाबंदी जो ऐलान कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया हैदराबाद में जॉइंट एक्शन कमेटी ऑफ प्राइवेट स्कूल्स हैदराबाद डिवीज़न तरफ़ां एंटी करप्शन की मुदाख़लत ख़िलाफ़ 9 जनवरी ते स्कूल की तालाबंदी जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था अब्दुल रसूल चांद जो टेलीफोन लाइन ते मौजूद है। अब्दुल रसूल, प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि हिक तरफ़ ॻरियूं फीसूं वसूल कनि था शागिर्दनि खां, ताज़ो ही हाणे जनवरी में स्कूल खुलिया आहिनि ऐं हिन वक़्तु वरी 9 जनवरी ते स्कूलनि खे तालाबंदी जो ऐलान कयो वियो आहे। छो नौबत आई आहे? अहिड़े फ़ैसिले जी आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद में जॉइंट एक्शन कमेटी ऑफ प्राइवेट स्कूल हैदराबाद पारां फ्रीशिप डेटा बाबत एक अहम इजलास कोठायो वियो, जिनमें मुख़्तलिफ़ एसोसिएशन जी अॻुवाणनि शिरकत कई। इजलास में ऑल सिंध प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेज एसोसिएशन के वाइस चेयरमैन डॉक्टर नजीब मेमन, डिविजनल सदर मुनीर अब्बासी, पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेज एसोसिएशन के डिविजनल सदर सईद मोहब्बत अली कुरैशी, एप्समा जे इकबाल अब्बासी, पसमा जे सैद आरिफ शाह, ऑल प्राइवेट इन्वेस्टेटर ऑर्गेनाइजेशन जे अहसन हमीद कायम खानी, कोहिस्तान प्राइवेट स्कूल एसोसिएशन कोटड़ी जे अकबर लाशारी ॿियनि शिरकत कई। जिन इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त ख़ासि करे प्राइवेट स्कूलनि में एंटी करप्शन जी मुदाख़लत ख़िलाफ़ कराची में भी ऑलरेडी ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन तरफ़ां सॾु ॾिनो वियो आहे तालाबंदी जो। त अहिड़ी रीति हैदराबाद में भी 9 जनवरी ते हैदराबाद डिवीज़न अंदर जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते बंदि करण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। जॾहिं तंहिं महिल असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे जॉइंट एक्शन कमेटी ऑफ प्राइवेट स्कूल हैदराबाद जे अॻुवाणनि सां, हुनजो चवणु आहे त एंटी करप्शन जा जेके मुख़्तलिफ़ टीमूं आहिनि उहे प्राइवेट स्कूलनि में अचनि थियूं ऐं जॾहिं त 10% जेके ॿार आहिनि उन्हनि खे फ्री जेको आहे जेका तइलीम ॾिनी पई वञे, पर तंहिं हूंदे बि उनजे जेके पेरेंट्स आहिनि उनखे घुराए उन्हनि जा फ़ोटू कढी, उनखां अलावा प्राइवेट जेको ख़ासि करे लेडीज़ स्टाफ आहे उनजूं तस्वीरूं कढी मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयर कई पियूं वञनि, जेका उन्हनि जी मुकमल तौर ते हू मुखालफ़त कनि था। हुनजो चवणु आहे त हू डेटा फराहम करण लाइ तयारु आहिनि। जॾहिं त अदालती हुकुम खे बि लबैक कनि था। हू 10% या 15% जेके ॿार आहिनि उनखे फ्री तइलीम ॾेई रहिया आहिनि, पर एंटी करप्शन जी मुदाख़लत सबबि जेको मुख़्तलिफ़ जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि जो जेको आहे उनखे रसा कयो पियो वञे ऐं उन्हनि जी जेका इज़त आहे उहा पामाल कई पई वञे, उन जा फ़ोटू कढी मुख़्तलिफ़ ग्रुपनि में। इहो अमल बहितरीन न आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे सिंध जे तइलीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह तोड़े आला क़यादत खां त एंटी करप्शन जी जेका प्राइवेट स्कूलनि में मुदाख़लत आहे उनजो नोटिस वरितो वञे, न त ॿी सूरत में हू 9 जनवरी ते हैदराबाद कराची डिवीज़न में मुकमल तौर ते स्कूलनि जी जेका आहे नालाबंदी कई वेंदी। जी अब्दुल रसूल चांड, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।